सिंध ज़राई यूनिवर्सिटी टंडो जाम जे वाइस चांसलर डॉक्टर अल्ताफ अली सियाल चयो आहे त ज़राअत जे शोबे में जीअं त ताण ज़राअत जी पाइदार तरक़ी लाइ नौजवाननि खे अॻभरो थियणो पवंदो। नेशनल फूड सिक्योरिटी एंड रिसर्च वज़ारत ऐं हायर एजुकेशन कमीशन जे सहकार सां सिंध ज़राई यूनिवर्सिटी में ज़राअत जे ग्रेजुएट्स खे चाइना में ट्रेनिंग करण वारे प्रोग्राम जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब वाइस चांसलर डॉक्टर अल्ताफ अली सियाल चयो त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां ज़राई ग्रेजुएट्स खे चाइना तरबियत जा मौक़ा फ़राहम करण वारो क़दम वक़्ताइतो आहे। हिन चयो आहे त चाइना ज़राई तहक़ीक़ हाइब्रिड बिज जी तयारी, पाणी जी इंतज़ामी टेक्नोलॉजी, महफ़ूज़ पोखाईअ जे तरीक़नि ऐं ज़रई मशीन जे इस्तेमाल में नुमाया तरक़ी हासिल कई आहे। हिन जो चवणु हो त ज़रई यूनिवर्सिटी जो मिशन हमेशह ग्रेजुएट्स क़ाबिल महक़क़ ऐं ज़रई माहिर तयारु करणु रहियो आहे। ॿिनि हफ़्तनि वारे हिन सलाहियत साज़ी वारे प्रोग्राम मां वधि खां वधि फ़ाइदो हासिल करियूं। अविया जॾहिं 3 महीननि जी आला तरबियत लाइ चाइना वेंदा तॾहिं अविया फ़क़ति पंहिंजे ख़ानदान या इदारे जी नुमाइंदगी न कंदा पर सॼे मुल्क जी ज़रई बिरादरी जी नुमाइंदगी पिणु कंदा। उन मौक़े ते हायर एजुकेशन कमीशन इस्लामाबाद जे स्कॉलरशिप प्रोग्राम ऐं ग्लोबल इंगेजमेंट जे डायरेक्टर जनरल आयशा अकरम इस्लामाबाद मां ऑनलाइन ख़िताब कंदे चयो आहे त नौजवाननि जी सलाहियत खे उजागर करण में हुकूमती संजीदगी शामिल आहे। हिन चयो आहे त सिंध जी 200 खां वधीक नौजवाननि खे प्रोग्राम वसीले सिख्या ॾेई चाइना जे आला सतही तरबियत ॾियारी पई वञे। उन सां नौजवाननि जे बैन अल-अक़वामी तजुर्बो जदीद टेक्नोलॉजी खे अपनाइण जा मौक़ा हासिल थींदा। क्रॉप प्रोटेक्शन फैकल्टी जे डेन डॉक्टर अब्दुल मोमिन लोधी, डॉक्टर ज़हीर अहमद निज़ामानी, डॉक्टर सलीम मसीह भट्टी ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो।